कमदार लगे तो हेल अंब सुठा थे। हाँ बोतार जे काल तूफान न अचे हाँ तो फसल एड़ो थे जो तर में कंहिंजो ई न थे। बस कमदार कुदरत सां केर मोहनी भला ॿियूं ख़बरूं चालू कर। सब ख़ैर लोग पिया बोतार साईं। कमदार हेल मेले में रंग कुछ सरस थियण घुरिजे। बोतार ये ही थींदो। सरकार हेल मेले में मिड़ई असांजी भारत हुजे टिकरी वारो कम असांजे हवाले कयो। चुप कहिड़े वात पटिया जॾहिं ॾिस तॾहिं वात पटियो पियो थिए टिकरी तोखे ॾियूं जो ॿिया मोह आहे। न कमदार न छो त नज़रूं ऐं फज़लूं मूंखे ॾाढा प्यारा आहिनि। बस साईं मुंहिंजो नालो चुप्पा। चङो अचो। कसम आहे मूंखे मुझे नज़रूअ ते नज़रे करम ऐं फज़लूअ ते फज़ल करण न ॾींदो। जी सरकार ईअं त आहे। बाबा सॼी अख़बार पढ़ी बीठो आहे त असांजी हिन में हेठि छो न हाँ साईं उहा सुभाणे हलंदी। पर ख़्याल सां जेके बि नौजवान नौकरी जे लाइ अचनि उन्हनि खे मुंहिंजे नज़रुनि जे आॾो ज़रूरु गुज़ारिजे। जी सरकार जेको अवां जो चङो तूं हाणे महिरबानी करो। ठीक है हाँ फिरोज खान अचे तो मैं चई थी छॾियांसि। ओके ओके अल्लाह अस्सलाम वालेकुम भाजी। वालेकुम अस्सलाम। बता खैर सां मोटी आयो? हाँ भाजी खैरन सां पंहिंजे देश में मोटी आयासीं। भला दिलदार नज़र न पियो अचे? हाँ दा वो शहर वाले बंगले ते थो रहे न। ओॾे छो भाजी? ओ यूनिवर्सिटी में जो पढ़े तो। माशाअल्लाह चइबो त असांजो भाइटो यूनिवर्सिटी में पहुची वियो। हाँ दा ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवां जो भाइटियो ऐं फिरोज खान जे पुट जो आहे। हल त हलूं यार भई घुमण कचेड़े हल त हलूं यार भई घुमण कचेड़े हल त हलूं ओ छोरा हल त हलूं। ओ ने भागा का गड़ती अखई ने मुछन खां सवा बस मां हिकड़ी करती आहे। ओ ने भागा उन्हें ने बिया दे नसीर चयो त मां हे फसल खणा त पंहिंजी अमानत वेठे वठो। बस मां हिकड़ी मेल रुगो खटा पोइ शादी कंदुसि। ये शादी में मज़ो बि त थिए न। ओ छोरा मां चवाई थी छने ने भाग के हाणे तरका घर जी गड़ती अपा मां बि पराई सुतियूं फगियूं कुटे कुटे थकी पई आहियां। न मां चयो न हेल शादी कोन कंदुसि। मां सां नसीबा का फगी कोन थी वञे। हाँ बा चङो जेका तुंहिंजी मर्ज़ी पर हेॾे बा ॻाल्हि त ॿुध इहो बा हेॾे से छा नालो अथसि? हाँ ॾिनो इहो अबा एॾे छो जोए खे कमु कढी छॾियो? ॿुधो आहे त भई मार बि ॾाढी ॾिनी अथईसि। छो ॿुधाए हां अमां इहो पराई ॻाल्हियूं ॿुधी तूं छा कंदी आहे? न ओ कोई घर मां कढी छॾियसि मुंहिंजो छा वञे न बा मां जो तुंहिंजो दोस्त आहे ॾिनो ख़बर त पवे नेठि पाड़ो आहे पंहिंजो काकल त हुजे न त छा ते इहो मारीसि घर मां कढियसि। जीअं ॿुधाए त सॼे ॻोठ में डरियो रोटी ईअं न अमां ॾाढी ॻाल्हि काटे छो थी इहे पे करी ख़ुदा जी ॻाल्हियूं हिते हितां जी ॻाल्हियूं हुते छो थी पर घर पिटाई अमां। हाँ चवे छा तूं मां थी पर घर पे ठाहियां। हाँ तूं आके घर पे ठाहियां। हाँ तूं मूंखे सेखारींदी आहे त मुंहिंजी मां खाली थे छा पोइ पाण खे बदमाश कहे जा केॾो नथो पियो त बलताप करे ॼण त को कमाया ते थे रखिया सॼो ॾींहुं महिनत करे खाराया त टुकुर मां त बलताप मूंखे ॼण मुंहिंजो कुसो आहे ले भागा कहे जा दुश्मन मोई दोस्त असां पियो आहे ता खटी मिठी ॻाल्हि पुछो का पाड़े हुनजी मां पर न हाल और न ॼण न सूरत सलड़ ॾियो त बलताप थो करे पियो तूं त ठोरो थी दे अरे तूं जो पंहिंजा ॼणियूं चवंदा त ठोरो थी दे त कहिड़ा कीअं न चवंदा तूं बस खबे न समझो छा थी अच्छा जो ॾींहुं महिनत बि करे अॼु हिन जे बात में टुकुर विझ न कमाइण जे न करण जहिड़ो वरी हथ उॾारे थो ॻाल्हि तोखे मां ॼणियूं आहे तो ॼणियूं आहे मूंखे जो त बलताप थो हले वाहिरिया सिर ते अलाए कंहिं सुठियूं ठाहियूं अलाए कंहिं कंहिं ठाहियूं मूंखे बि पई पिस हाणे कॾहिं मगज़ जाए ते अची त पाणी ठाहे हीरो गजब आज़माने में हीरो गजब आज़माने में सब रौनकूं सब खूबसूरतियूं ख़त्म थी वयूं। केॾो न खूबसूरत हो असांजो ॻोठ हितां
जा माण्हू राज भाग गुरबतूं सभु कुझु ख़बर न आहे कहिड़ी वाह जी नज़र थी वियो ऐं हीअ केनाल जेके भरिया पिया हूंदा अॼु हिननि जो पेट बि ख़ाली लॻो पियो आहे अॼु हिननि जे पेट मां वारियूं थी रही आहे मुंहिंजा यार सावल तूं किथे आहीं तोखां सवाइ त हिन ॻोठ में रूह ई नथो लॻे शहनाज तू ख़बर ना है कहिड़े ॾींहं में आई शायदि तूं मूंखे विसारे छॾियो हूंदो पर ॾिस शहनाज आउं तोखे अॼु बि विसारियां पियो तुंहिंजी यादुनि जा स्लेब खणी अञा बि जियां पियो हीरो गजब आज़माने में हर वेल गज़ब आज़माने में हीरो गजब आज़माने में हितरी तुन रस्म पीढ़े छॾियो हितरी तुन रस्म पीढ़े छॾियो ही कहिड़ो मज़हब आज़माने में हर वेल गज़ब आज़माने में हीरो गजब अरे रज़ा तूं हाँ सावल मां किथे आहियो तूं फ़कुर थो पयूं किथे आहियो यार कहिड़ा हाल आहे हाल ठीकु आहे वे अरे किथे आहियो यार तोखे ॾिसण लाइ त मुंहिंजूं अखियूं सिकनि पियूं ही मन बि तो लाइ उबाण को यार किथे आहियो सालम पंहिंजे विनायल वजूद खे ॻोल्ही ते पन भटकी रहियो आहियां पर तूं हिते कीअं बस यार इहो लफ़्ज़ रोला ग्रोह किथे तरसण ई नथो सोचूं त कराची वञी रोज़गार ॻोल्हियां ॿियो न त हुते नीरे नीरे रखण वारो कहिड़ो सब्र त हूंदो जेको पंहिंजो यार हो पर यार तूं मिली वएं ॼण वॾो जीदान मिली दादा तूं अञा न बदिलियो आहीं तुंहिंजो अंदाज़ साॻियो तुंहिंजूं ॻाल्हियूं बि उहे अञा ताईं साॻियूं आहिनि सावल बदिलबो आहे या त दौर या वरी मौसम माण्हू ऐं माण्हू जो वक़्त सां दर्द थोरी बदिलबो आहे चइबो त रज़ा तूं अञा सनम खे विसारे कोन सघियो आहीं जेकी माण्हू हल में हर पल रूह में मौजूदु हुजनि तन खे यादि थोरी कबो आहे सनम खे महसूसु कंदे पंहिंजो पाण विसरी वियो पर यार तूं हिते कीअं पंहिंजे अंदरि जी हिकु लाइन खे विकिरण लाइ निकितो आहियां ईअं ई रोला खे करण लाइ पोइ बि अलाए छो रज़ा अलाए छो यार साह जो चरखो पियो वञा हले छॾाने पुरानो पचार खे अदल ई चाहींदा दिल पीता इश्क दा जाम वो दिल मस्तो मस्त मुदाम तक मौजूद सदा मौजूद तक मौजूद सदा मौजूद मंसूर चढ़ाया अन्नल हक कलाम मौला अन्नल हक कलाम चैन दिल पीता इश्क दा जाम वो दिल मस्तो मस्त मुदाम तक मां केड़ा वियो सुबुह खां वठी गोठ में मज़ो आहे या न हा त सही गोठ त पंहिंजो आहे ऐं गोठणा वीचारा बि पंहिंजा आहिनि भला पंहिंजे देश जहिड़ो ॿियनि किथे मज़ो सचो आहे ॿाहिरि या मुल्क बि घुमी आहीं ऐं पढ़ी पाई हाणे हिते पोइ कमकार संभाल
राज भाग ते नज़र रखो। हाँ साईं, मूं बि सोचियो आहे त हाणे हिते रही करे पंहिंजे पुट वारनि जी कुझु ख़िदमत कजे ऐं ॻोठाणनि वीचारनि खे बि कुझु ख़िदमत जो मौक़ो ॾिनो वञे। ॻोठाणा वीचारा? हा, कहिड़ा हाणे ॻोठाणा वीचारा? दादा साईं, इहे पंहिंजा ग़रीब माण्हू ॻोठाणा। 12 पढ़ी आयो आहीं न, तुंहिंजे दिमाग़ में अञा उहा हवा भरियल आहे। मां चवां थो इहा हवा कढी छॾ। हिते को बि वीचारो कोन्हे, सभिनी जा पेट भरियल आहिनि। पर दादा, बराबर खे छॾ। आख़िरियत सां जेकॾहिं राज भाग हलाए सघी त ठीकु आहे, न त फ़ासिलो ॾेई वेही रह। राज भाग खे मां पाण हलाईंदुसि, सम्झी? हीरो गजब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। ओ नाना दादी अरे अदी बच्चे लाई छा अच अच अदी यार छड़ो सेरो पुट भी कोन हिते इहो या मस्तानी साइफा करे त करे छा काढी हाय हाय भाई इहो त पीलो ऐं नासा चङी फली त आहे न ऐं रब बचावे यदी इन उम्र में कहिड़ो एक खतरा शुरू कयो थी अड़ी अदी जेसी साह जो सगो पयो छिकजे तेसी वक्त खे त चोड़ो आहे न। सावड़ी नासा ॾाढो ख़राब ज़मानो अची वियो आहे। ई औलाद बि हिन दौर में कहिड़े कम जी जे सांगल मोकलई वॾो कड़ा त छो वेही हिन उम्र में तूं हे पुड़ा डगारे छो अदी तोखे कंहिं चयो त सामान कुझु बि नथो मोकिले? हे नासा हे त कीअं थी पई भाई हाणे तूं चाही लक्षण था ॿुधाइनि ॿियो मूंखे कहिड़ो ॿुधाईंदो तो भाई तो अल्लाह जे दर ते हिन दौर में नासा चङाई बि कंहिंसां चङी कान्हे हा। अड़ी अदी कावड़ी जी छो थी वेह चांहि पियो वञ चांहि तयार आहे। रब बचावे बचले चांहि खणी पी नासा जी इहो अदी नासा गोगी मस्तानी त कोन्हे न घर में? अड़ी अदी गोगी मस्तानीअ खे साईं मुजावर सरकार जो आहे लऊं लॻल सो हूंदी ॿारनि या फ़क़ीरनि सां। आओ दी आओ सच्ची आ रब बचाए गोगी मस्तानीअ खे चङो छो जो ॾया जे हुजे हा हिते त माई मूंखे चांहि जो जेको काथे पीअणो ॾे हा। यदि नासा गोगी मस्तानी सॼे राज सां सॼे ॻोठ सां सुठी भाई मूंसां त सभु पवेसी नथी मूं में अलाए छा आहे कुर्ब बि पागड़ो कयासीं वर्गे कई बि मूंखे न यदि नासा ए भला चांहि जो टुकड़ो त पी थिया रवानी अचे न गोगी ऐं कढे न जना खां माई कहिड़ो मस्तन थी एतबार मूंसां त गोगीअ जी पवे ई कान अल्लाह मां बि भाई जवानीअ में रेलियूं ठाहींदी हुअसि छा राज हथ लाए खे ॾिसंदा पर हाणे पछाड़ी थी आहे छा कयां ॿियो इहो ताइपे वारियूं सुतियूं थकियूं शहर वञा वञी वठी अचां वरी हिते कुटे सटे माइनि खे पहुचायां मिड़े चारा न बचनि खाना सां मुंहिंजो बि पेट गुज़ारो थिए थो। अरे क्या हाल है पुट शेरो? लगे तो मक्खन कोन खातो है। अरे खोड़ मक्खन पुट जे लाइ खोड़ आ फिलहाल दाणो चुको। अड़े नज़रू तो वारो शेरू त हिन चक्कर मेल हराए कमदार घटि कोन कंदुई ॾिस जाए हिन चक्कर मेले में टिकरी वारो कमु खणी वेंदुई। अरे बस ॿुधो कोन हुई वो तार फेरो त छा चयोसि? चङो सही ॾिसंदासीं पर कमदार हो तो तूं नारी अहिड़ी खड़ा हणंदुई जो वेठो गोता खाईंदी। उथाणे उथ उथागा सदाई मन में बम वेठो विझंदो आहे मन उस बाबा ओ बाबा जी दी बाबा हींअर त मानी जी रात कड़ पे गई ऐं हाणे अलाए कहिड़ी सोचनि में घुमायो। भसड़ी थी इन कमदार कर्मों जी सोचन में बुडल हुअसि अची कड़के वरी डमर। हाँ बाबा सच तो जे इन कमदार कर्मों भी सजे राज खे तपायो छला इन मुछन जे करे के पाए लगेस। चङो थी मां बनिया था थी अचां थो। बाबा मानी न खाई वञे न थी मानी मोटी अची खाईंदुसि। पर बाबा रोजी के पुठी ॼण गुनाह आहे बगिरा ताणी वञो। चङो थी त खाईंदुसि भाई। हीरो गजब आज़माने में
में माई बचल दे खबर है केडा भी अच्छी केडा भी वनी का खबर त दे हाय हाय कमदार तो भिखारी बिली वांगुरु रस्तो फटियो चङण को थद बुधाया त का त आया से काडे वञा थी पई शहर सुतियूं फकियूं वठण अचां थी नाज़ा जे घर वई हस मिने ने भागी नाज़ा जे घर सो असली माई ॾिसे त हीअं उलरा करे पई विढ़े अरे कमदार चङाई जो वक़्तु कोन्हे बस इहो कारो मोह थियो मुंहिंजो मां वरी सोचो त वञांसि थी पई वञी के नाज़ा सां सूर हाल वढे अचां पर माई ॾिसे उत पई अचे जो कूड़ो न मोटे असुल पाणीअ जे ढुक जी सलाह बि कोन कई माई बचल हुकुम कर पानी छा चांहि सा विचारे छॾाए कमदार हाणे तूं बि मूंसां चर्चा थो करे पियो माई बचल ॿुधाए त कोन त नाज़ा वटि कीअं वई हुई ऐं कमदार चङाईअ जो वक़्तु सफ़ा कोन्हे मां चयो त वेचारी अकेली साहिब पंहिंजे घर में पुट बि कोन्हे सको हिते सो वञा खड़ी खन वञी दिलि में दराए ॻाल्हियूं करे अचांसि कि हूअ त ॾिसो गोगी चरी जड़ी अथसि ते ॾींदा पर कोन न पोइ छा थियो ऐं छा वरी छा थींदो कमदार बसि मां बि सच चवण खां मुड़ां कोन छा त तोखे ख़बर आहे मूंखां बि सच वियो वातो निकिरी ॻाल्हियुनि कंदे कंदे चयोमांसि अड़ीअ थी नासां औलाद अॼुकल्ह जी कट कम जी कोन्हे का बसि मुंहिंजो चवणो एतिरो अचे माईअ खे पुछा लॻी पोइ त वठ ई कोन पई ॾे ऐं कमदार पुछला त अहिड़ो पे माईअ ॾिनो जहिड़ो चवंदे त को पुट सां हज़ार रुपया गॾनि में वधी थो मोकिलेसि पियो लहेसि त सार सालनि में बि कोन थो पियो माई बचल रब बचा वई हाणे त सामल ज़रूरु मोटंदो सो वरी कीअं कमदार माई बचल सामल जे नंढपण जो यार कमाल ख़ान जो ॿाहिरां पढ़ी आयो आहे ज़रूरु घुराईंदुसि रब बचा वई कमदार इहो त चङो कोन थियो अचे हली अचे